हीअ जेका अॼु मां कॉन्फ्रेंस करण थो वञा पियो त जेको गनी चांडियो जवाबदार आहे मुंहिंजे पुटु नदीम जे खून में जेको आहे ॿियो नंबर जवाबदार आहे, जंहिं कलेक्शन जा फेर बि कया आहिनि ऐं उन जा धक लॻल आहिनि ऐं उहो असांखे पुलिस जी नाहिरी जे करे सरेआम असांखे जेको आहे धमकाए रहियो आहे ऐं असां उन जे धमकियुनि खे ॾिसंदे पुलिस खे बि चयो आहे, पर पुलिस अञा ताईं उनखे गिरफ़्तार न करे सघी आहे। असां जेको आहे सो चऊं था त इन्हनि मुंहिंजे पुट जे खून खे न लोड़ियो वञे, मुंहिंजे पुट जे खून सां इंसाफ़ कयो वञे ऐं मुख्य जवाबदार जेके आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। मुख्य जवाबदारनि में असुल में जेको धकु लॻल आहे उहो लॻल आहे गनीअ चांडे जो, जंहिं मुंहिंजे पुट खे 70 में गोली हई आहे। उहो FIR में नॉमिनेट आहे ऐं कुझु चवणु आहे ज़रियनि जो त तव्हांजे केस मां कुझु जवाबदार चांडिया कढिया था वञनि, घणी रक़म ॾियण जे करे, एवज़ जे करे जेको आहे उहे कढिया था वञनि ऐं अहिड़े हिसाब सां तव्हांजे केस खे जेको आहे सो रोलण जो शिकार कयो थो वञे। सो उहा ख़बर पवंदे ई जेको आहे सो मां इहा कॉन्फ्रेंस कई आहे। ऐं जनाब IG सिंध, DIG लाड़काणो ऐं SSP कंबर साहब जन खे ज़ोरदार अपील थो करियां त असां लालू SHO ऐं DSC नसीराबाद मां मुतमिन न आहियूं ऐं असांजे केस खे पूरी तरह उहो लोड़णु चाहिनि था ॻरी रिश्वत वठण जे करे ऐं जेको आहे सो उहो जल्दी में कोशिशि में आहे त मां चालान करे जान छॾायां, जंहिंमें सिर्फ़ु 2 माण्हू चालान गिरफ़्तार कया अथनि। 11 माण्हू जेके रहियल आहिनि नॉमिनेट, जिन जा धक लिखिया लॻल आहिनि ऐं उन धक लॻल वारनि खे उहो आज़ादु करण बि चाहिनि था, गिरफ़्तार बि कोन था कनि ऐं जेके नॉमिनेट आहिनि उन्हनि जूं जॻहियूं बि कोन ठसियूं आहिनि। थी सघे थो त इन्हनि खे घणी रक़म मिली आहे, ज़रियनि मूजिबि जो चवणु आहे त इन्हनि खे पैसा जाम मिलिया आहिनि, तुंहिंजो केस जेको आहे सो लोड़णु चाहिनि था। बसि